दोस्तों फौजिया सुमरो जो ही एल्बम आहे वॉल्यूम आहे 505 ऐं फौजिया सुमरो जो ही एल्बम जेको आहे 1997 में नाज़ प्रोडक्शन में रिलीज़ आहे। जीअं त हिन जो टाइटल आहे गुलाबी मुखड़ो। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त फौजिया सुमरो जा ही जेके बि गीत आहिनि हिन में सभु सुपर हिट आहिनि। ऐं छो नथो सम्झी मिठड़ा दर्स मजीद जी शाइरी आहे। ऐं दोस्तों हिन एल्बम में जेके भी कलाम आहिनि सभु तव्हांखे ॿुधाईंदासीं ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त काफ़ी दोस्त आहिनि जेके मतिलबु कलाम ॻोल्हींदा आहिनि, सर्च कंदा आहिनि। ख़ासि उन्हनि दोस्तनि जे लाइ ही प्रोग्राम मां ठाहियो आहे। इंशाल्लाह सभिनी खे पसंदि ईंदो। जेकॾहिं पसंदि अचे त लाइक करे छॾींदा। ऐं सभ खां पहिरियां जेको कलाम आहे दर्स मजीद जी शाइरी आहे। दर्स मजीद तमामु सुठो बहितरीनु शाइर आहे सिंध जो, बल्कि लाड़ जो। ऐं तव्हांखे ॿुधायो त पहिरियों कलाम हिन जो आहे छो नथो सम्झी मिठड़ा। हाणे मिसाल कंहिं दोस्त इहो कलाम सर्च कयो, ठीकु आहे, इहो लभी वियो, उनखे ई वणियो, ॾाढो बहितरीनु कलाम हुयो। हाणे उहो दोस्त चाहे थो त इन एल्बम जा कलाम मां ॿिया बि ॻोल्हियां, ॿिया बि सुठा हूंदा। सो इन लाइ आउं ही प्रोग्राम शुरू कयो आहे त दोस्तनि खे जीअं ख़बर पए त बाबा हिन एल्बम में ही कलाम आहिनि त असां ही वॉल्यूम लिखी करे असां ही ॻोल्हे सघूं था। तो ख़ासि प्रोग्राम इहो आहे। जंहिं दोस्त खे नथो वणे त भली वीडियो स्किप करे हलियो वञे। जिन्हनि खे पसंदि आहे उहे लाइक कंदा, पाण शेयर कंदा। उनखां पोइ कलाम आहे मुंहिंजी दिलि तोसां। ही बि दर्स मजीद जी शाइरी आहे। ऐं उनखां पोइ आहे इंडियन गानो राजा की आएगी बारात, मतलब अहिड़ी तरह कुछ कलाम आहे। ऐं उनखां पोइ आहे उर्दू कलाम आहे दर्स मजीद जो नहीं नहीं मेरी, मतलब नई नई मेरी या नहीं नहीं मेरी, इन ॿिन्ही मां हिकिड़ो आहे हिन जो टाइटल। ऐं उनखां पोइ कलाम अथसि दिलि सोहणल सोहणल पई करे, दिलि ॿारो चल पई करे। माना हिन थोरो उन जी धुन ते ठाहियो आहे दर्स मजीद, कलाम सुठो ठाहियो अथई। ऐं उनखां पोइ कलाम अथसि सोनो बाज़ारूं बंदि मुंडे। ही लोक गीत आहे, थोरो मूंखे ॿुधाइण में भुल थी वई आहे। उनखां पोइ कॾहिं तुंहिंजो मुंहिंजो प्यार हूंदो हो। ही कलाम हिन जा पूरा थी विया। ऐं तव्हां दोस्तनि खे इहा गुज़ारिश आहे त जिन्हनि खे माना ही पेज मुंहिंजो पसंदि अचे त उहे लाइक ज़रूरु कनि ऐं वीडियो खे बि शेयर कनि दोस्तनि ताईं। ख़ासि प्रोग्राम सिर्फ़ु इन जे लाइ आहे। ऐं फौजिया सुमरो जा जेके एल्बम रिलीज़ आहिनि इंशाल्लाह सभु तव्हांखे ॿुधाईंदासीं हर हिकु वीडियो में। ऐं जेके बि तव्हांजे नज़र में न गुज़रिया आहिनि एल्बम, उहे बि एल्बम आहिनि ऐं उन्हनि जा बि असां तव्हांखे कलाम सभु पढ़ी ॿुधाईंदासीं त हिन एल्बम में कहिड़ो कलाम आहे, हिन एल्बम में कहिड़ो कलाम आहे। ऐं इंशाल्लाह कोशिशि इहा ई कंदासीं त उन्हनि जा साल बि ॾिठा वञनि त कहिड़े कहिड़े साल में कहिड़ो कहिड़ो एल्बम आयो आहे। ऐं कुझु अख़बारूं बि मां हथु कयूं आहिनि, कोशिशि कई आहे। सो उन्हनि में बि जेके इश्तिहार ईंदा हुया उन दौर में उहे बि तव्हांखे ॿुधाईंदासीं ऐं उन्हनि जा बिल्कुलु फ़ोटू बि तव्हांखे ॾेखारींदासीं। बाबा हिन साल में ही एल्बम आयो आहे फौजिया सुमरो जो, या फौजिया सां ॿिए कंहिंजा गॾु आया आहिनि। ऐं तव्हांखे जेको फ़नकार पसंदि हुजे तव्हां उन जे लाइ कमेंट्स कंदा त असां उनखे बि तव्हांखे माना उन्हनि जे लाइ बि तव्हांजे लाइ वीडियो ठाहे अपलोड करे छॾींदासीं।